हाणे मां वञां थी। इरशाद जागीरानी ऐं रुबीना अलीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं त दोस्तो हिननि जे विच में कीअं अलहदगी थी ऐं छाजे करे जेको आहे सो रुबीना अलीअ खे वीडियो ठाहिणो पियो इरशाद जागीरानी जे ख़िलाफ़। छा मसइलो हिननि में थियो दोस्तो, हिननि खे तव्हां ॿई सुञाणियो था ड्रामा इंडस्ट्री में तालुक़ु रखनि था दोस्तो। ऐं उन खां अलावा हिननि जी दोस्ती ऐं हिननि जा जेके जोड़ीअ जो किस्सा हुया ऐं उन जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे पूरे सिंध बल्कि पूरे पंजाब में मशहूरु हुयूं दोस्तो। ॿाचे नंढे वॾे खे ख़बर आहे दोस्तो। रुबीना अली ऐं उन खां अलावा इरशाद जागीरानी जूं कुझु वीडियो बि वायरल। रुबीना अलीअ हिकु वीडियो जारी कयो आहे पंहिंजे फेसबुक पेज ते जेको आहे सो हिकिड़ो वीडियो जेको इरशाद जागीरानी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वीडियो ठाहे जेको पंहिंजे पेज ते रखियो अथनि ऐं उन जे जवाब में इरशाद जागीरानीअ जेको आहे सो हिकिड़ो वीडियो ठाहे ऐं पैगाम ॾिनो आहे त हिन वीडियो खे जेको आहे महफ़ूज़ करे रखियो वञे ऐं हिन वीडियो जो मां लाइव अची जेको आहे सो जवाबु ॾींदुसि रुबीना अलीअ जे बारे में त छा थियो ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। ऐं रुबीना अलीअ साफ़ जवाबु ॾेई छॾियो आहे त इरशाद जागीरानी सां हाणे असांजो किसो नथो हली सघे। ऐं मां तव्हांखे अॼोकी वीडियो में ॿुधाईंदुसि त इहो कहिड़ी सबबु जेको आहे सो पाण में हले था थिया ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं दोस्तो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त इरशाद जागीरानी शादीशुदा आहे ऐं उन खां अलावा उन्हनि जी फैमिली मौजूदु आहे ऐं रुबीना अली जेका आहे उहा अञा वेठल आहे। सो इन जे करे रुबीना अलीअ हिकु पंहिंजे पैगाम में चयो आहे त इरशाद जागीरानी शादीशुदा आहे ऐं उन जी ज़िंदगी मां बर्बादु नथो करणु चाहियां ऐं इन जे करे मां जेको आहे सो अलॻि रहां थी ऐं मुंहिंजी ज़हनी तवाज़ुन ऐं अलॻि आहे सोच मुंहिंजी मुख़्तलिफ़ आहे इरशाद जागीरानी खां। सो इन जे करे हुननि हिकिड़ो वीडियो पैगाम जारी कयो आहे त मां जेको आहे सो इरशाद जागीरानी खे अलॻि दोस्तो इहे कहिड़े सबबनि जे करे थिया, छाजे करे जो इन्हनि जी जेका दोस्ती हुई ऐं इन्हनि जी जेका जोड़ी उहा त हिंद सिंध में मशहूरु हुई ऐं वॾी ॻाल्हि हिननि जी हलंदी हुई दोस्तो। हिननि जा कुझु नासेबा वीडियो बि वायरल थिया जेके तव्हां हिते स्क्रीन रिकॉर्डिंग हली रही आहे ॾिसी रहिया हूंदो। त दोस्तो अॼोको वीडियो इहो वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। अगरि मज़ीद बि वीडियो ॼाणणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। वॾी महिरबानी।